दादा ही है कराची अल आसिफ M9 रोड जो बिल्कुल इन अफ़गान बंद किया या शइ ॾेखारी आहे त असां कराची ते क़ाबिज़ आहियूं ऐं कराची असांजी आहे। इन मामले ते ख़बर न आहे सिंध गवर्नमेंट छो चुप आहे। मां त उन्हनि सिंधियुनि खे छा चवां, हाणे मां घणो कुझु चवण थो चाहियां पर नथो चवां, जेके असां वटि वेही करे ऐं हिननि जी सपोर्ट था कनि। ही असांजी कराची सिंध जी दिलि कराची में अची करे असांखे ललकारनि था। तव्हां ॾिसंदव त रेंजर्स ऐं पुलिस वारनि खे टमाटो था हणनि। वो हिते मतिलबु ॻोल्हे सिंधियुनि जा कार्ड चेक करे ऐं सिंधियुनि खे गाॾियुनि मां लाहे बेइज़्तो कनि था। मायुनि औरतुनि जी बदतमीज़ी थी आहे, उन्हनि सां बि घणो कुझु कयो आहे अॼु मतिलबु कराची जे अंदरि ऐं पंहिंजो हक़ु ॾेखारियो आहे ॿाहिरि निकिरी करे त असां कराची जा वारिस आहियूं। अञा बि तव्हां न उथंदव नी लसानी जो नालो ॾेई को कहिड़ी ॻाल्हि जो लिखे कहिड़ी न उथंदो त अञा घणो कंहिं थींदो। हीअ सुभाणे असां ते क़ाबिज़ थी वेंदा।